तव्हां ॿुधायो सिडको जे बारे में असांखे थोरो ॿुधायो त सिडको छा आहे ऐं हीउ जेको आहे विलेज कल्चर विलेज इहो सिडको खे छो हवाले कयो वियो आहे ऐं उहो कीअं उनजो इंतज़ाम पियो करे उनजा मक़सद छा आहिनि? जी जी बिल्कुलु सिडको सिंध इंडिजिनियस ट्रेडिशनल क्राफ्ट्स कंपनी तरवीज सिंधी हुनर कंपनी जे नाले सां हिकिड़ो इदारो आहे जेको सिंध में जेके बि हथ जा हुनर आहिनि उन्हनि जी तरक़ी तरवीज ते कमु करे पियो। अव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो सिंध में जेको ख़ासि तौर सां बहिराड़ी में हुनर थिए थो जंहिंमें अजरक जो कमु आहे रली जो कमु आहे भरत जो आहे या बास्केट्स वग़ैरह जेके ठहनि थियूं या इहो अहिड़ो कमु आहे जेको आहिस्ता आहिस्ता अणल बि थींदो पियो वञे त उनजो बुनियादी जेको रीज़न आहे उहो इहो आहे त उनजी मार्केट कान्हे ऐं मार्केट लिंक कोन्हे त असांजी इहा कोशिशि आहे त जेके बि असांजा हुनरमंद आहिनि उन्हनि खे मार्केट सां लिंक करायूं। उन ई सिलसिले जो हिकिड़ो ई क़दम हैदराबाद में असां कयो कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां ही कल्चरल विलेज सिंध म्यूज़ियम में ठहियलु आहे ऐं इन में तव्हां ॾिसंदा त हिकिड़ो प्रोविजन रखियलु आहे कुझु दुकान बि ठहियल आहिनि त असांजे क्वार्टरली एटलीस्ट हिकिड़ी एग्ज़िबिशन कंदा आहियूं जिते जंहिंमें सिंध जा मुख़्तलिफ़ हुनरमंद शिरकत कंदा आहिनि ऐं उहे पंहिंजूं शयूं हिते खणी ईंदा आहिनि। हिते असां उन्हनि जे बिहाफ ते मार्केटिंग कंदा आहियूं ऐं गॾोगॾु उन्हनि खे स्पॉन्सर कंदा आहियूं त जीअं हिते अची करे पंहिंजूं शयूं खपाए सघनि ऐं 100% प्रॉफिट उहे वापसि पंहिंजो खणी वञनि। उन ते खणी अचूं त जीअं उन्हनि जो एडिशनल को एक्सपेंसिस न अचे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे रिमोटेस्ट पार्ट में जेके औरतूं रहनि थियूं उन्हनि जो ख़ासि तौर सां उते मोबिलिटीअ जा इशूज़ आहिनि उते निकिरणु हिते पहुचणु त असांजे इदारे जे तरफ़ां उन्हनि खे फुल फैसिलिटेशन हूंदी आहे। उन्हनि जो रिहाइश किराया मानी टिकी जेके बि उन्हनि एग्ज़िबिशन जे दरमियान असां कंदा आहियूं। अच्छा उन में तव्हां उन्हनि खे का ट्रेनिंग बि ॾींदा आहियो? बिल्कुलु उन में असांजो ईअं मुख़्तलिफ़ सेंटर आहिनि ट्रेनिंग सेंटर आहिनि जेके सिंध जे मुख़्तलिफ़ सेंटर्स में एरियाज़ में हलनि पिया जिते जेको रिवायती पंहिंजो कमु आहे भरत ख़ासि तौर सां भरत जो कमु आहे भरत जा मर्कज़ आहिनि उते जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे ट्रेनिंग वठंदियूं आहिनि ऐं उहे लोकली पंहिंजूं जेके मास्टर ट्रेनर्स हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां हायर कंदा आहियूं त उहे उन्हनि खे तरबियत ॾींहं साल जा कोर्सिस उन्हनि जा उहे कंदा आहिनि। हिन खां अलावा भरिशा में असांजो अजरक जा जेके पोर ठहंदा आहिनि ब्लॉक उन जो 20 छोकिरा उन में ट्रेनिंग वठनि पिया झंडीअ जे कम में बि तरबियत वठनि पिया ऐं गॾोगॾु असांजो भरिशा में हिकु आउटलेट बि कंप्लीशन में आहे ऐं ओहिड़ी क़िस्म जो आउटलेट हिते बि ठहे पियो त जीअं हिननि खे भरिशा में हिकिड़ो गवर्नमेंट जे तरफ़ खां ईअं सम्झो त इंडस्ट्रियल ज़ोन ठाहियो वियो हो ऐं वई हुअसि लास्ट ईयर विया हुआसीं असां अजरक ते ऐं इन ते झंडी जे कम ते असां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि ठाही हुई पर उहो ज़ोन जेको आहे उहो ॾाढो बुरी हालत में आहे न। प्राइवेट पार्टनरशिप में जीअं कमु कजे थो त उन खे इंडस्ट्रियल ज़ोन खे जेकॾहिं उन तरीक़े सां हलायो वञे त उन जा रिज़ल्ट असांखे बहितर नथा मिली सघनि। बिल्कुलु आउं सम्झां थो त हीउ हाणे जेको दौरु अॻियां अचे पियो उन में असांखे इन शइ ते वधीक फोकस करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर सां हुकूमती इदारा इन्हनि शयुनि ते सोचीनि त अकेले हुकूमत जे वस जी ॻाल्हि न आहे त सभिनी इलाइक़नि में इन क़िस्म जा इनिशिएटिव खणी सघनि ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में मुख़्तलिफ़ शयूं करे सघजनि थियूं। इंडस्ट्रियल ज़ोन्स जेके ठहियल आहिनि ख़ासि तौर सां उन में तव्हां ॾिसो त आहे ई प्राइवेट सेक्टर जेके इंडस्ट्रीज़ आहिनि त इन्हनि जूं ई एसोसिएशन्स ठाहे करे ऐं उन्हनि खे ई उन जो इंतज़ामात जो कमु ॾेई सघिजे थो ऐं उन्हनि खे उहो बहितर नमूने सां हलाए सघनि था ऐं उनजी हिकिड़ी मालिकी करे सघनि था। अच्छा कराची में हिकिड़ो तव्हांजो कल्चरल एक्टिविटीज़ जे लाइ हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में त डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट ठाहियो हो उन जो भला छा थियो उहो विच मां जेको आहे वफ़ाक़ जे हवाले छो थी वियो? त हाणे उहो वापसि वरी पहिरीं प्रोविंशियल गवर्नमेंट वटि वरी हाणे वापसि फेडरल गवर्नमेंट वटि आहे त उहे हिकिड़ो टेम्पररी हल ज़रूरु आहिनि पर परमानेंट हल जीअं उते कयोसीं पिए नेशनल म्यूज़ियम में कराची आर्ट जे नाले सां अहिड़ा सेटअप जेके परमानेंट ठहिनि ऐं जीअं हिकिड़ो ज़ैनब मार्केट जो अॻे तव्हां ॾिसो त हिकिड़ो वॾो नालो कल्चर जे हवाले सां त अहिड़े सेटअप करण जी इंतिहाई अहम ज़रूरत आहे। अच्छा कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त तव्हां पंहिंजे तव्हां लोकल असां वटि जेकी शयूं ठहनि थियूं उन्हनि खे तव्हां कॾहिं एक्सपोर्ट कयो या उन्हनि जी मार्केट जेका आहे असां ॿाहिरनि मुल्कनि ताईं क्रिएट करण जी कोशिशि कयो छो जो आउं हींअर वई हुअसि अमेरिका त मूं ॾिठो त उते नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि आइटम्स जेके हैंडमेड मुख़्तलिफ़ मुल्कनि जा उते जॾहिं शॉप्स ते तव्हां ॾिसो त उहे ॾाढा एक्सपेंसिव रखियल आहिनि
त ईअं असां बि पंहिंजे पाकिस्तान जो या सिंध जो जेको कल्चरल जेका प्रोडक्शन आहे माण्हू ठाहिनि था त ईअं शयूं मोकिले सघूं था। ऐं सम्झो पोटेंशियल तमामु घणो आहे ऐं असांजा पाड़ेसी मुल्क इन ते तमामु घणो कमु कनि पिया ऐं आउं त शुरूअ खां ई इन ॻाल्हि जो दाई रहियो आहियां, हिकिड़ो एडवोकेट कंदो आहियां त जीअं असांजे पाड़ेसी मुल्क में हैंडीक्राफ्ट जे एक्सपोर्ट जो अलॻि सां हिकिड़ो इदारो ठहियलु आहे जिन जो कमु ई आहे त हैंडीक्राफ्ट जी एक्सपोर्ट ते कमु करणु ऐं उन्हनि जो तव्हां ॾिसो त हैंडीक्राफ्ट जो जेको वॉल्यूम आहे डॉलर्स में उहो तमामु घणो आहे ऐं हर साल वधे पियो, सिर्फ़ु इन करे त हिकिड़ी फोकस्ड अप्रोच आहे ऐं हिकिड़े कम सां प्लानिंग सां कमु पियो हले। असां वटि प्रॉब्लम इहो आहे त हिकु एक्सपोर्ट जो इदारो त आहे पर ज़्यादातर उहो वॾियुनि इंडस्ट्रीज़ ते फोकस आहे ऐं नॉन ट्रेडिशनल जेके प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि खे उन नमूने सां ज़ाहिर नयूं मार्केट तलाश करणु, उन सां उन्हनि खे लिंक करणु, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे जंहिंमें सख़्तु ज़रूरत बि आहे। ऐं हालांकि असां वटि स्मॉल इंडस्ट्री जो हिकिड़ो जेको आहे सो अलॻि सां मुंहिंजे ख़्याल में डिपार्टमेंट मौजूदु आहे, स्मॉल इंडस्ट्री जेको आहे मौजूदु आहे त उहो छा पियो करे? ॾिसो सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ जो कमु ज़्यादातर वरी इंडस्ट्रियल इस्टेट्स जी डेवलपमेंट ऐं उन जी तरफ़ आहे, कॉटेज इंडस्ट्री जी खणी चऊं रियल इस्टेट जे तरफ़ ज़्यादा रुझान आहे ऐं उन में नंढी लेवल ते जेको कमु थिए पियो उहो प्लॉट्स ॾियनि था मुख़्तलिफ़ एंटरप्रेन्योर्स खे जेके पंहिंजूं नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ लॻाइनि था ऐं हीअ अञा माइक्रो लेवल जी इंडस्ट्री आहे, जेको हैंडीक्राफ्ट जी जेका असां ॻाल्हि कयूं था उहा अञा माइक्रो लेवल जी इंडस्ट्री आहे। अच्छा, हिन में केतिरो पोटेंशियल आहे? पोटेंशियल ॾिसो, असां अगरि जेकॾहिं असेसमेंट कयूं त पाण वटि रलीअ जो कमु हर ॻोठ में थिए पियो ऐं रलीअ जे कम में असांजी हर औरत वटि स्किल आहे, सिर्फ़ु इहो त इनफॉर्मल सेटअप में मौजूदु आहिनि, उन्हनि खे फॉर्मल करे खणी अचणो आहे, डिज़ाइन करिणो आहे। मिसाल तव्हां जेकॾहिं हिकिड़ो को आउं कंहिं ज़माने में अमेरिका वियो हुउसि त मूंखे हिकिड़ो ब्रांड नज़र आयो जेसी पेनी। अच्छा, जेसी पेनी जी जेॾीमहिल मूं शयूं ॾिठियूं त मूं चयो मूंखे ओॾीमहिल ई रिफ्लेक्शन मिली त हीअ त तव्हांजूं उहे साॻियूं शयूं आहिनि, पैचवर्क रलीअ जो कमु, इहे त असांजो हुते औरतूं ॻोठनि में न कनि ऐं केॾो पोटेंशियल आहे जेको असां टैप न पिया करे सघूं। त इन क़िस्म जो आउं सम्झां थो त हिकिड़ो डिज़ाइन एलिमेंट, डिज़ाइन इंटरवेंशन जी ज़रूरत आहे। ॿियो उनखे विलेज लेवल ते स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे, त पूरी सप्लाई चेन जेका असांजो मैकेनिज़म आहे उहो तॾहिं थींदो जॾहिं असां वटि अहिड़े क़िस्म जा ऑर्डर्स हुजनि, अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कैपेसिटी डेवलप थिए। ऑर्डर्स तव्हां वटि तॾहिं ईंदा न जॾहिं तव्हां पंहिंजे इंडस्ट्री खे पहिरीं त तव्हां मज़बूत कंदा, त हिन विलेज खे तव्हां जेको आहे सो अञा वधीक बहितर करण जे लाइ कहिड़ा अञा तव्हांजे ज़हन में मतिलबु ख़्याल आहिनि या तव्हां फ्यूचर में अञा वधीक हिनखे कहिड़े तरीक़े सां वधीक काराइतो ठाहिण था चाहियो त इहो कल्चरल हब जेको आहे उहो कीअं थी सघे? ॾिसो, हिकिड़ो त हिन में पूरे सेटअप में असां हिकिड़ो एम्ब्रॉयडरी दस्तकारी मर्कज़ बि हले पियो सुबुह जो 8 खां 1 बजे ताईं क्लासिस हलंदा आहिनि, जंहिंमें हिते जूं ई कुझु भरपासे जूं नियाणियूं ईंदियूं आहिनि, उहे तालीम वठंदियूं आहिनि ऐं उहो इहो कमु इंडिजीनियस हैंड एम्ब्रॉयडरी ते आहे। अहिड़ा टाका जेके असां वटां ख़तमु थींदा पिया वञनि ऐं उहे उन्हनि थोरो ट्रेंडी प्रोडक्ट्स बि ठाहिनि थियूं। गॾो ई गॾु वरी हिते असां पंहिंजो हिकिड़ो डिस्प्ले सेंटर बि ठाहियो आहे, जिते उहे शयूं न फ़क़ति इन्हनि सेंटरनि जूं पर जेको असां हिकिड़ो कराची में सेंटर आहे उते ई बि अचनि थियूं, कढण बदीन में सेंटर आहे उते ई अचनि थियूं, मिठी मां अचनि थियूं, त उहो हिते असां डिस्प्ले करे ऐं सेल जे लाइ बि रखियूं आहिनि। त इहो बि असांजो आहे। गॾो गॾु असांजो हिते जेको सेटअप आहे उन में एग्ज़िबिशन्स जी प्लैनिंग पूरी हिते कंदा आहियूं ऐं असांजी टीम जेका हितां वेही करे आर्टिज़न, सिंध जे मुख़्तलिफ़ आर्टिज़न खे सपोर्ट बि कंदी आहे, गॾो गॾु उन्हनि जा ट्रेनिंग प्रोग्राम ओकेजनली के थींदा आहिनि त उहे बि हितां ई असां रन कंदा आहियूं। मिसाल तव्हां ॾिसो त को डिमांड अहिड़ी ईंदी आहे त कॾहिं कॾहिं त आर्टिज़न्स खे पंहिंजो हींअर डिजिटल दौर आहे, तव्हांखे ख़बर आहे, त उन्हनि खे डिजिटल फोटोग्राफी में हेल्प खपे त उन्हनि जूं ट्रेनिंगूं हिते असां ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं, उहे घुराए हिते आर्टिज़न्स खे उहा टेक्निकल कैपेसिटी बिल्ड कंदा आहियूं। ऐं बाक़ी हीअ जेको वेन्यू आहे उहो तमामु सुठो, छो सिंध म्यूज़ियम जे करे तमामु विज़िटर्स जो हिकिड़ो सुठो लाड़ो आहे। त हिते कुझु दुकान आहिनि जिते असांजा परमानेंट आर्टिज़न वेठा आहिनि, जीअं वीविंग जो कमु आहे, खेस ऐं लुंगी ठहे थी ऐं उहा बि हथ ते, त उन जो कमु हूअं ख़ैरपुर में तव्हांखे ख़बर आहे के शायदि ख़बर बि न हुजे त अंबगोठ में उहो कमु थींदो आहे ऐं उते पहुचणु हर कंहिंजो आसान न आहे। त हिते जेके माण्हू अचनि था, ख़ासि तौर सां ॿार अचनि था, त उन्हनि जी हिकिड़ी एजुकेशन बि थिए थी त हीअ जेको कपिड़ो असां पायूं था त इन जो प्रोसेस छा आहे, उहा
लूंगी कीअं थी ठहे खेस कीअं थो अच्छा ठहे। ईअं तव्हां जेका ॻाल्हि कई त मीरपुर ख़ासि में इन जो हिकिड़ो सम्झो त कमु थिए थो। उन सां गॾु मीरपुर ख़ासि में मुंहिंजे ख़्याल में त ट्रेडिशनली असां ॾिसूं त बनारसी कपिड़ो जेको आहे उहो बि ठहंदो खैरपुर में जी जी खैरपुर हा खैरपुर में ठहंदो त छा तव्हां बनारसी जेका कमु आहे उन खे सेव करण जे लाइ कुझु कोशिशि कई आहे त उहो बि कमु जेको आहे बची वञे उहो बि असांजो पंहिंजो कमु आहे। हा बिल्कुलु उन में हाणे ज़्यादातर ईअं थियो आहे त बनारसी जेको कमु आहे उहो उतां कमु ख़तमु थी चुको आहे खैरपुर मां। थैंक यू सो मच अकबर साहब।